मोरो अंजुमन हुसैनी प्रेस रिलीज। अस्सलाम वालेकुम या अली मदद मोजिद साफ़ी दोस्तों, अॼु रोज़ा खम्स तारीख़ 8 मुहर्रम 1445 हिजरी क़दीमी आज़ादारी ऐं न्याज़ जेको साबन चौक गचेरो रोड ते थींदड़ आहे, उनखे मतनाज़िर ठाहींदड़ गचेरो रोड जी इंतज़ामिया जे मुतलिक़ सिविल ऐं पुलिस इंतज़ामिया सां सैयद हाउस मोरो में अंजुमन हुसैनी जी क़यादत, जंहिंमें डॉक्टर सैयद सज्जाद हैदर शाह, सैयद शबीर अली शाह, सैयद काजिम अली शाह, काशिफ बुढ़ो, लियाकत अली सरियो, इंतज़ामिया तरफ़ां असिस्टेंट कमिश्नर हिसाम जफ़र, म्यूनसिपल कमेटी चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, DSP मोरो यार मोहम्मद रिंद, SHO मोरो मजीब रहमान नारेजो, मोरो म्यूनसिपल खां काउंसलर अल्लाह बख्श कलोड़ो, आमिर अली जरदारी मौजूद हुआ। गॾिजाणी में इंतज़ामिया अंजुमन हुसैनी खे गुज़ारिश कई आहे त मातम ऐं न्याज़ खां पोइ मोमिननि खे राज़ी कयो वञे त मैन गचेरो रोड वठी मदरसा नूरुल हुदा आॾो न लंघनि, उन जे बजाए महिरबानी करे अमानुल्लाह ब्रोही चौक खां मुतबादिल रस्तो अख्तियार करे इमाम बारगाह वञनि, जंहिं रस्ते खे म्यूनसिपल तरफ़ां तामीर ऐं सफ़ाई सुथराई जी ज़िम्मेदारी हूंदी, जंहिं ते अंजुमन हुसैनी जी इंतज़ामिया सां हामी भरी ऐं आज़ादारी ऐं न्याज़बाद ॼाणल रस्ते खां मोमिनन इमाम बारगाह हुसैनी मोरो पहुता। जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, तर्जुमान अंजुमन हुसैनी मोरो।